तो हमदे न न बारी ताला हा सां बिल्कुल न असां हाणे बिस्मिल्लाह। तव्हांखे गुज़ारिश कंदा, काफ़ी दोस्त भी इंतज़ार करनि था, नात शरीफ़ तव्हां ॿुधायो। जी बिल्कुल। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। काबे की रौनक काबे का मंज़र अल्लाह अकबर अल्लाह अकबर देखो तो देखे जाओ बराबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। हमदे खुदा से तर गए ज़बाने कानों में रस घोलती ये अज़ाने हमदे खुदा से तर गए ज़बाने कानों में रस घोलती ये अज़ाने बस एक सदा आ रही है बराबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। और तेरे हरम की क्या बात मौला तेरे करम की क्या बात मौला तेरे हरम की क्या बात मौला तेरे करम की क्या बात मौला ता उम्र कर दे आना मुकद्दर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। काबे की रौनक काबे का मंज़र अल्लाह अकबर अल्लाह अकबर। और काबे के ऊपर से जाते नहीं गए किसी को अदब ये सिखाते नहीं गए कितने मुअद्दब है ये कबूतर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। मौला सभी और क्या चाहता है बस मग़फ़िरत की अता गए बख्शिश के तालिब पे अपना करम कर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। जज़ाकल्लाह। जज़ाकल्लाह साईं, माशाअल्लाह तमामु बहितरीन अवेज़ भाउ। जीअं अॻ में असां चवंदा आहियूं तव्हांजी प्यारी आवाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह, तमामु बहितरीन तव्हां नात पढ़ी ऐं काफ़ी दोस्तनि जा कमेंट्स ईंदा वञनि पिया। जी तारिक भाउ। बिल्कुलु साईं बिल्कुलु अवेज़ जो आवाज़ ॿुधी करे न माण्हू मदहोश थी वेंदो आहे। माशाअल्लाह आवाज़ में बाक़ाइदा पावर आहे साईं। ज़फ़र भाउ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अवेज़ भाउ जेके बि प्रोग्राम कंदो आहे तक़रीबन ॿुधंदो रहंदो आहे। तमामु बहितरीन आवाज़ में माशाअल्लाह अञा वधीक अलाह साईं जादू जो फन ॾेसि आवाज़ खे तो माशाअल्लाह तमामु बहितरीन साईं। ऐं अॼु जो प्रोग्राम महफ़िल नात ऐं सभिनी दोस्तनि खे जुमा मुबारक हुजे। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाह
सुबुह जा 11 तक़रीबन जेके इन वक़्तु 11 लॻी 23 मिंट थियनि पिया। असांजो प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। ख़ूबसूरत प्रोग्राम महफ़िल नात असां सां गॾु नात ख़्वां अवेद साहब ऐं ज़फ़र भुट्टो फिरान USA खां असां सां गॾु आहिनि ऐं तव्हां प्रोग्राम माशाल्लाह ॿुधो पिया ऐं कुझु टेक्निकल जी वजह सां जेको आहे अॼु जो प्रोग्राम थिए पियो, सो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम तव्हांखे सुठे तरीक़े सां प्रोग्राम ॾिसण वटि मिलंदो इंशाल्लाह ताला। सो आशिक़ हुसैन पुनिया साहब माशाल्लाह सुभान अल्लाह, समी जान बलोच माशाल्लाह, काफ़ी दोस्तनि जा असांजा कमेंट्स अचनि पिया, उन्हनि जूं महिरबानियूं लख कुर्ब ऐं नात कीअं तव्हांखे लॻनि पिया ऐं उमेद तव्हां बिल्कुलु अदा ॾिसो त टेक्निकल इशूज़ अची था वञनि ऐं मूंखे लॻे थो सीओ वधी लॻे थो सिग्नल ते बि पइजी वियो आहे, हिन जे करे सिग्नल मंज़िल ताईं पहुची नथा ऐं काफ़ी इंटरप्शन अचे थी। पर माशाल्लाह साईं तव्हांजो साथ आहे, असां दोस्तनि जो प्यार आहे त हिन प्रोग्राम में असां जारी रखंदासीं। जीअं लॻे थो अवैस बाद बिजली अची वई आहे, हिन जे करे वरी उहो पंहिंजे सिस्टम तो असांखे इंशाल्लाह जॉइन कंदा ऐं बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। मोहम्मद नजीब लिखियल आहे साउंड इज मिसिंग। साईं साउंड मिसिंग जो मतिलबु इन जे लाइ अचे थो त भाउ जेको सिस्टम तां लाइव न हुया, हाणे सिस्टम तां लाइव अची वेंदा त पोइ जेको आहे अञा ओके तव्हांखे वॉइस बि आवाज़ क्वालिटी न सभु कुझु ओके तव्हांखे ॿुधण में ईंदो। कुझु नेटवर्क जंचूं थी वञनि था, इहो मिड़ई मसइलो हले थो। जी ज़फ़र भाउ। जी जी बिल्कुलु अदा, बसि कीअं ई असांजो दोस्त प्यारो असांखे जॉइन कनि, असां तव्हांखे ज़रूरु अदा नात ॿुधाईंदासीं। बाक़ी हाणे साईं पाण बि जेको आहे न आवाज़ जो लारो अची वेंदो आहे हेॾां होॾां त पोइ वरी सिग्नल हलिया था वञनि, सो इहे आवाज़ लारा मिड़ई ईंदा आहिनि हिते। बिल्कुलु तारिक भाउ इंशाल्लाह जीअं असांजो दोस्त ॿुधो ऐं मां ॿुधाईंदो हलां त जीअं अॻाड़े ॿुधायोसीं त साईं असां महिमान रमज़ान प्रोग्राम कयोसीं पूरो रमज़ान तव्हां दोस्तनि जे सां गॾु, तव्हां दोस्तनि जी मोहबत में, त इंशाल्लाह साईं हाणे उन जी तरतीब ते असां कंटिन्यू कंदासीं। ऐं तव्हां बि अगरि दोस्तो तव्हां का नात पढ़ण था या हमद वारी ताला कुझु बि तव्हां अगरि पढ़णु था चाहियो असां सां लाइव, त साईं तव्हां लाइव असां सां राब्तो करे था सघो। सलाम थियनि ऐं डिजिटल थियनि ते तव्हां मैसेज करे था सघो असांखे त साईं असां नात पढ़णु था चाहियूं, तव्हांखे बि लाइव वठंदासीं। ऐं तव्हां अगरि का नात ॿुधणु चाहियो था ऐं उहा नात अगरि असांजे नात खां दोस्त खे ईंदी हूंदी त ज़रूरु अदा उहा पढ़ी करे उहो ॿुधाईंदो, छो त हे प्रोग्राम सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे। तव्हां आहियो त असां बि आहियूं, हीउ प्रोग्राम बि आहे। जीअं दोस्तनि खे ॿुधायो त दोस्तो जेतिरो थी सघे हिन वीडियो खे शेयर कंदा हलो, त जीअं हे सुठो प्रोग्राम नात शरीफ़ जेका आहे त जेतिरी पकड़िजे ओतिरो सुठो आहे। जी तारीख़ बिल्कुलु तमामु बहितरीन तव्हां ॻाल्हि कई ऐं ईअं ई करणु घुरिजे। छा आहे जो नेटवर्क जो इशू हर जॻह ते थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मूंॾे बि नेटवर्क अची वेंदो आहे, पोइ वरी मसइलो ख़राबु थी वेंदो। ख़ैर इहे मसइला मिड़ई हलंदा रहंदा ऐं इंशाल्लाह पोइ कीअं चवंदा आहिनि ॾींहं जेतिरा गुज़रंदा ओतिरो ई असां सिस्टम खे ओके कंदासीं, जीअं परेशानी न थिए ॾिसण वारनि दोस्तनि खे, जेके दोस्त ॾिसनि था ॿुधनि था उन्हनि जूं महिरबानियूं, उन्हनि जा लख थोरा। अलाए किथां किथां भई के वक्ती वहाण, के कचे खां, के पचे खां, के USA खां, के किथां खां हूंदा असां दोस्त। हक़ीक़त है कि मके पाक कहूं के मदीने कहूं, दुबई कहूं, मलेशिया, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया। साईं अवैस बाबा हाणे तव्हां ॿुधो हूंदो विच में आवाज़ अचे थो, साउंड टिक वरी बंदि थो थी वञे। अवैस भाउ 2-3 दफ़ा ट्राए कयो स्टूडियो में अचण जे लाइ, पर कनेक्शन सक्सेसफुल नथो वञे, त असां थोरो इंतज़ारु ॿियो कंदासीं अवैस भाउ जो त जीअं उहो अची वञनि असांखे लाइव। माशाल्लाह प्यारी नात आवाज़ में ॿुधाईंदा आहिनि त ॿुधाइण अचे। जी तारिक भाउ बिल्कुलु ज़फ़र भाउ जेको आहे प्रोग्राम जो जेको आहे असां बिल्कुलु वेट कयूं था, 2-3 दफ़ा हाणे बि अवेस भाउ बिल्कुलु थियो, पर बिल्कुलु हाणे बि अची विया आहिनि अवेस भाउ।
अस्सलाम वालेकुम। अवेस आवाज़ नथो अचे था। खैर है को मसलो न है सर अवेस के मां समझा तो पाण जो पन हो न कयो नेक्स्ट टाइम इंशाल्लाह प्रोग्राम के पाण सुठे तरीके से ठाहींदासीं को मसलो न छो जो उन्हनि वटि नेटवर्क में हिकिड़ो इशू आहे बिल्कुल अवेस भाउ तव्हां कोशिश कयो था पर लगे तो अॼु कनेक्शन सही नथो वञे सक्सेसफुल इन जे करे नथो थिए पर असां कोशिश कंदासीं अॼु अगरि थियो त ठीकु आहे न त शाम या सुभाणे जेॾो मौक़ो मिलियो असां भाउ खे तकलीफ़ ॾींदासीं ऐं थोरो टेक्निकल इशू जी वजह सां प्रोग्राम लॻे थो अञा कंटिन्यू न करे सघंदासीं दोस्तनि में माज़रत कयूं था हुनजी। बिल्कुलु जी तारीफ़ बिल्कुलु सही था चओ तव्हां बिल्कुलु अवेस साहब तव्हांजो आवाज़ असांखे कोन पियो अचे शायदि अलाए छा पिया चओ तव्हां शायदि नेटवर्क ॿियो सॉरी अॻियां जो पिन खे तव्हां यार कढियोसि आवाज़ अचे पियो हाणे बहितरीन साईं वाह शुक्र आहे काफ़ी अल्हम्दुलिल्लाह प्रॉब्लम थी रहियो अल्हम्दुलिल्लाह रमेश भाउ हाणे बसि उहा असांखे नात ॿुधायो हाले दिलि किसको सुनाए बसि जी बिल्कुलु वक़्तु बिल्कुलु आहे हाल दिल किसको सुनाए आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए आपके होते हुए हाल दिल किस को सुनाए आपके होते हुए क्यों किसी के दर पे जाए आपके होते हुए क्यों किसी के दर पे जाए आपके होते हुए मैं गुलाम मुस्तफा हूँ ये मेरी पहचान है मैं गुलाम मुस्तफा हूँ ये मेरी पहचान है गम मुझे क्यों कर सताए आपके होते हुए गम मुझे क्यों कर सताए आपके होते हुए और अपना जीना अपना मरना अब इसी चौखट पे गए अपना जीना अपना मरना अब इसी चौखट पे गए हम कहाँ सरकार जाए आपके होते हुए हम कहाँ सरकार जाए हम कहाँ सरकार जाए आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए आपके होते हुए मैं ये कैसे मान जाऊं शाम के दरबार में मैं ये कैसे मान जाऊं शाम के दरबार में छीन ले कोई रिदाएं आपके होते हुए छीन ले कोई रिदाएं
आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए। सुभान अल्लाह, माशाल्लाह साईं, तमाम वाह बेहतरीन सही अवैस वाह भाउ, सही वाह तमाम तमाम बेहतरीन सही अॼु बा तमाम हकलाए छॾी, तमाम बेहतरीन आवाज़, तमाम बेहतरीन मदोश। पर साईं अञा हो इको वारो सिस्टम हुजे त अञा वाह वाह थी वञे, पर छा आहे न न साईं, हूअं ई ईको न आहे कॾहिं बि साईं। सुभान अल्लाह। अवैस भाउ, हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे, काफ़ी जी दोस्त बिल्कुल। बि पुछनि था पिया त माशाल्लाह हाणे त लाइव असां प्रोग्राम कयो रमज़ान में कयासीं, त उन सां गॾो भाईजान इहो आहे त अॼुकल्ह जीअं यूट्यूब वग़ैरह माण्हू काफ़ी ॿुधनि था पिया या ॿुधनि ख़्वाहिश चाहींदा आहिनि, हे त हाली हाणे वक़्तु ई असां लाइव कयूं था, पर कंहिं दोस्त चए थो साईं मां कंहिं सफ़र में आहियां या को मुंहिंजो इरादो थिए थो, दिलि चवे थी तव्हांजी नात ॿुधो, त तव्हांजो कोई यूट्यूब चैनल वग़ैरह? जी जी बिल्कुल, मुंहिंजो यूट्यूब चैनल भी आहे ऐं फेसबुक पेज भी आहे। तव्हां यूट्यूब ते सर्च कंदो अवैस ताहिरी ऑफिशियल जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। इन खां अच्छा अलावा तव्हां फेसबुक ते वेंदो त फेसबुक ते अवैस ताहिरी नक्शबंदीअ जे नाले सां फेसबुक पेज भी आहे, आईडी भी आहे। ऐं ज़फ़र बा खे इंशाल्लाह चवंदुसि त उहो स्क्रीन ते आणे, ऐं माशाल्लाह आणे छॾियऊं। दिलि जी ॻाल्हि ज़फ़र बा ॿुधी वरिती, माशाल्लाह। ही बिल्कुलु। बिल्कुलु काफ़ी जेके ॿुधनि जी था उन्हनि ॿुधाया अवैस ताहिरी ऑफिशियल पेज आहे भाऊ जो। ऐं तव्हां अगरि पोइ हिन लाइव प्रोग्राम खां अलावा तव्हां अगरि नात ॿुधणु चाहियो था अवैस भाउ जी आवाज़ में, त भाऊ जूं ऐं काफ़ी सारियूं नात शरीफ़ आहिनि हिते, हर महफ़िल साईं जन जाते जाते पढ़ियूं आहिनि। त साईं मां तव्हां काफ़ी दोस्त चवनि था पिया, ऐं उहा तव्हांजी हिकिड़ी माशाल्लाह प्यारी नात आहे, तमामु यानी बहितरीन, ॿियूं बि सॼियूं प्यारियूं आहिनि, पर हूअ जो बि साईं पंहिंजो आहे आवाज़, तव्हांजे में जेको जादू आहे, तव्हां उहे जेके लफ़्ज़ पढ़ंदा आहियो त चंड सितारनि खां पोइ। बिल्कुल, चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूबो। महबूब हुयो। ऐं माशाल्लाह बिल्कुलु इन नात जी वजह से उन नात जी वजह से ही शोहरत अल्हम्दुलिल्लाह मिली आहे। शोहरत अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पाक ऐं उनजे रसूल सदके हूंदी आहे। ऐं बेशक ज़फ़र भाउ मां ॿुधाईंदो हलां, इहा नात अहिड़ी आहे सिंधी जंहिंखे सिंधी अचंदी बि न आहे, उहा इन नात जी मूंखे फरमाइश कंदो आहे वाह कि आप बिस्मिल्लाह। कह कि आप वो पढ़ते हैं ना, चंद वो कहते चंद सितारा पोए थे, वो आप पढ़ते हैं, वो हमें सुनाए, क्योंकि हमें समझ तो नहीं आती, हमारी जबान नहीं है, क्योंकि इतनी मीठी आप पढ़ते हैं। तो मैंने कहा बस ये हुजूर का सदका है। तो इंशाल्लाह उन नात जा अशार मां ॿुधायां थो। जी जी अदा। ओ चंड सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, चंड सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो, पैगंबर प्यारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। हाँ, पैगंबर प्यारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, चंड सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, हूर मलाइक अर्श नगा गुल फुल बूटा फर्श नगा, हूर मलाइक हूर मलाइक हूर मलाइक हूर मलाइक अर्श नगा गुल फुल बूटा फर्श नगा, वण बि वीचारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, वण बि वीचारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, चंड सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो, मके मदीने वारी
जा परवर खेया प्यारी जा मक्के मदीने मक्के मदीने मक्के मदीने वारी जा परवर खेया प्यारी जा सैनब सारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो सैनब सारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो चंद सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो लो कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई लो कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई जिब्रील वारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो जिब्रील वारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो चंद सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो मक्के मदीने वारी जा परवर खेया प्यारी जा मक्के मदीने वारी जा परवर खेया प्यारी जा परवर खेया प्यारी जा सैनब सारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो सैनब सारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो चंद सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो वाह साईं वाह वाह साईं वाह वाह आवे साहब वाह तमाम बेहतरीन जी ज़फर वाह छा चवंदव अॼु वाह अॼु तक लई आहे साईं मां त लफ़्ज़ न आहिनि माशाल्लाह नात शरीफ़ उन खां पोइ अवेद भाउ जी आवाज़ सुभान अल्लाह वो छा चवंदा आहिनि साईं दिल छा जिस्म जो रोम रोम चए थो वो सुभान अल्लाह माशाल्लाह साईं माशाल्लाह तमामु बहितरीन वाह वाह ऐं मां सिर्फ़ काफ़ी दोस्त इहे तव्हां ॾिसो सुभान अल्लाह वाह साईं वाह ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे वाह सुभान अल्लाह ॾिसो हे अवैस भाउ हे तव्हांजी माशाल्लाह जेको आवाज़ तव्हां माशाल्लाह नात पढ़ो था सुभान अल्लाह साईं हे हुनजो आहे बिल्कुलु जेके बि असांखे मैसेज कमेंट बॉक्स में जुमा मुबारक लिखनि पिया उन्हनि सभिनी खे ख़ैर मुबारकूं ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके कुर्ब मोहब्बत सां कमेंट्स लिखनि पिया सुभान अल्लाह माशाल्लाह ऐं माशाल्लाह नात बि अहिड़ा जेके आहिनि माशाल्लाह जेके माण्हू खे अटैक कंदा आहिनि त भई सुभान अल्लाह माशाल्लाह लिखणु घुरिजे लाज़मी आहे ऐं ख़ूबसूरत अवेस भाउ हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सवाल आहे काफ़ी दोस्त मूंखे पुछनि बि पिया अगरि तव्हां सां को दोस्त महफ़िल नात जो प्रोग्राम रखंदो आहे ऐं तव्हां सां अगरि कॉन्टेक्ट करणु चाहे त पोइ उहो कीअं करे थो सघे जी बिल्कुलु मुंहिंजे पेज ते नंबर बि मुंहिंजो ॾिनल आहे सही आहे वो कॉन्टेक्ट करे सघे थो या मूंखे पेज ते या को फेसबुक आईडी बि आहे अवेस पालारी जे नाले सां उते बि मैसेज करे कॉन्टेक्ट करे सघे थो मूंसां तमामु सुठो बहितरीनु अदा बसि मां ॻोल्हियां थो पियो तव्हांजो पेज उहो ई ॾेखारियां दोस्तनि खे त यूट्यूब जो त चैनल लिखासीं दोस्त ॿुध चवनि था पिया त सब्सक्राइब असां करे छॾियो आहे कमेंट बि अचणु शुरू थी विया आहिनि साईं बिल्कुलु तव्हांजो आवाज़ जी छा ॻाल्हि कजे ऐं साईं हाणे रिसेंटली तव्हांजी हिकिड़ी नात माशाल्लाह मां ॿुधी हुयमि यूट्यूब चैनल ते साईं मां तव्हांजो ईअं सम्झो त पको फॉलोअर जीअं ईंदी आहे वीडियो अॻु में साईं नात असां सुबुह जो सवेर गाॾी में सफ़र कयूं या पंहिंजो कमकार बि शुरू कंदा आहियूं त नात अॻ में ॿुधंदा आहियूं तलावत पाक ॿुधंदा आहियूं ऐं माशाल्लाह ठीकु आहे त तव्हांजी हाणे हिकिड़ी नई माशाल्लाह तमामु बहितरीनु नात आई आहे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हां दोस्तनि खे उहा ॿुधायो त उनका मांगता हूं जी जी बिल्कुलु जी
उनका मंगता, बस उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। उनका मंगता, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते। ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते। उनका मंगता मेरे घर बिकी करते हैं वो पर्दा पोशे। मेरे घर बिकी करते हैं वो पर्दा पोशी। मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते। मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते। उनका मंगता, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। ये हवाले अपने मंगतों की वो फेरिस्त में रखते हैं मुझे। अपने मंगतों की वो फेरिस्त में रखते हैं मुझे। मुझको मोहताज किसी का नहीं होने देते। मुझको मोहताज किसी का नहीं होने देते। उनका मंगता, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। बस उनका मंगता। सुभान अल्लाह साईं, माशाल्लाह, तमाम बेहतरीन। अवैस भाउ तव्हां जी छा चवंदा आहिनि, जेतिरी तारीफ़ कयूं घटि आहे। जी अवैस भाउ। अवैस भाउ साईं तमामु बेहतरीन, माशाल्लाह, मालिक साईं तमामु अञा वधाए अवैस भाउ खे। ऐं तमामु बेहतरीन आवाज़ ऐं कमेंट्स ते कमेंट्स दोस्तनि जा, माशाल्लाह साईं, सुभान अल्लाह, एप्रिशिएट। इहे माशाल्लाह महिरबानी उन्हनि दोस्तनि जी जेके एप्रिशिएट अञा कनि पिया अवैस भाउ खे। अञा वधीक अवैस भाउ पंहिंजे मंज़िल तरफ़ जेको रवंदो आहे, माशाल्लाह, अल्लाह साईं अञा वधाए। अवैस भाउ दोस्त कमेंट भी कयो त उन्हीं जे लाइ तव्हां ॾिसो। अवैस भाउ इहो ई पेज आहे, तव्हां सां अगरि राब्तो कोई दोस्त करणु चाहे तो महफ़िल नाज़ जा प्रोग्राम काफ़ी असांजा दोस्त कंदा आहिनि ऐं पाण बि कंदो आहियां। तव्हां हिन पेज जे थ्रू अवैस भाउ खे तव्हां कॉन्टेक्ट करे था सघो, राब्तो करे था सघो। हिते नंबर वग़ैरह साईं जो हर शइ मौजूदु आहे, तव्हां ॾिसी था सघो। ऐं ॿियो अवैस भाउ जो माशाल्लाह सिर्फ़ पाकिस्तान में प्रोग्राम न, ये अमेरिका को मां कयां थो, पर लंडन, यूके वग़ैरह को, यूरोप को, ऑस्ट्रेलिया में काफ़ी सारा हिननि जा लाइव प्रोग्राम थींदा रहंदा।
बिल्कुल साईं बिल्कुल। मां हिकु प्रोग्राम ॾिठो अवेस भाउ मुंहिंजे हिसाब सां USA वारनि सां दोस्तनि सां हिकु प्रोग्राम करे पियो ऐं तमामु बहितरीनु मज़ो अचे पियो ऐं मां पाण बि तक़रीबन ॾिसां पियो तमामु बहितरीनु नात ॿुधाइनि पिया। नात खां उन्हनि में असांजो प्यारो भाउ अवेस ताहिरी साहब बि हुया ऐं तमामु बहितरीनु एप्रिशिएट असां बि कयो ऐं दोस्त बि काफ़ी दोस्त मैसेज ते मैसेज करनि पिया माशाअल्लाह सुभान अल्लाह जा तमामु बहितरीनु। ऐं जी अवेस भाउ तव्हां छा चवणु चाहींदव? आवाज़ कोन पियो अचे अवेस भाउ तव्हांजो आवाज़ न पियो अचे आवाज़ सिस्टम में म्यूट हटा इंशाल्लाह पिन के थ्रो लोड है वो सोली सिंधी में देना गड्डी कर बियर विच बिल्कुल बिल्कुल सही पिया चओ। हाँ थोरो मसलो साईं छा आहे न हे अंग्रेज़नि जा ठहियल जेके पुर्ज़ा आहिनि इहे कॾहिं हेॾे होॾे थी विया न पोइ वरी ठाहिण हिननि में ॾुखियाई थी वञे। तव्हां कॾहिं कॾहिं ॾिसंदा मुंहिंजो बैकग्राउंड ख़तमु थींदो वरी साओ थी वेंदो आहे या लाइटुनि जो मसइलो थी वेंदो आहे इहे मिड़ई मसइला हलंदा रहंदा आहिनि। सो इहो को मसइलो न आहे इहे टेक्निकल साईं हाणे ठहियल आहिनि माण्हुनि जे हथ जा त पोइ इहे कॾहिं कॾहिं हेॾे होॾे थी वेंदा आहिनि। ख़ैर इंशाल्लाह असां बि चाहियूं था जेतिरो थी सघे सिस्टम खे ओके बणायूं ऐं इंशाल्लाह हिकु ॾींहुं बिल्कुल इंशाल्लाह ठाहींदा तारिक भाउ हाणे लॻे थो दोस्तनि को इजाज़त वठूं छो त काफ़ी कोशिशि कई वरी अची वियो आहे ॾिसूं हिकु दफ़ो हींअर बिल्कुलु लास्ट में असां अवेस भाउ खां मैसेज ई वठंदासीं आख़िर में छा चवणु चाहींदा छो जो नेटवर्क जो कुझु प्रॉब्लम आहे इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम को मसइलो आहे प्रोग्राम जो टाइम बि जी अवेस बिल्कुलु भाउ नेटवर्क जो मसइलो मां लास्ट में चयो पियो त थी सघे सिस्टम मुंहिंजो सही थी वञे मगर थोरो सही न थियो। ख़ैर इंशाल्लाह नेक्स्ट टाइम बिल्कुलु इंशाल्लाह आख़िर में अवेस भाउ मां गुज़ारिश कंदुमि तव्हांखे त तव्हां असांखे उहा नात ॿुधायो जेका तव्हांजी माशाअल्लाह सॼियूं नातूं प्यारियूं आहिनि पर जेका तव्हां अमूमन माना गुनगुनाईंदव ज़बान ते हिकिड़ो हूंदो आहे न उहा असांखे जी 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 दिलि सां ॿुधायो जेका तव्हां अमूमन या तव्हांजी दिलि को मंज़र ॾिसी करे या तव्हांजी दिलि गुनगुनाईंदो हुजे उहा नात असांखे ॿुधायो। वाह 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 जी जी बिल्कुलु जेकी मुंहिंजी नात गुनगुनाईंदो आहियां उहा आहे हींअर वरफ़ा न लक ज़िक्रक तव्हां ॿुधी वेंदी यूट्यूब चैनल ते बि आहे काफ़ी उहा वायरल बि थी आहे अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर सदके। जी जी वरफ़ाना लक ज़िक्र 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 तेरी खुशबू मेरी चादर तेरे तेवर मेरे तेवर मेरे ज़ेवर तेरा शेवा मेरा मसलक वरफ़ाना लक ज़िक्र 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 मेरी मंजिल तेरी आगट मेरा सिदरा तेरी चौखट तेरी गागर मेरा सागर तेरा सेहरा मेरा परगट मैं अज़ल से तेरा प्यासा न हो खाली मेरा कासा तेरे वारी तेरा बालक वरफ़ाना लक ज़िक्र 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 तेरी मिदगत मेरी बोली तू खजाना मैं हूँ चोली तेरा साया मेरी काया तेरा झोंका मेरी डोली तेरा रास्ता मेरा गाती तेरी यादें मेरी
तेरी वादी, तेरे जर्रे मेरे दीपक, परफाना लक जिक्र, परफाना लक जिक्र, परफाना लक जिक्र। और मैं हूँ कतरा, मैं हूँ कतरा तू समंदर, मेरी दुनिया तेरे अंदर, मेरा नाता सगे दाता, न वली हो न कलंदर, तेरे साए में खड़े हैं मेरे जैसे तो बड़े गए, तेरे साए में खड़े हैं मेरे जैसे तो बुरे हैं, कोई तुझसा नहीं बेशक, वरफाना लक जिक्र, वरफाना लक जिक्र, वरफाना लक जिक्र। बोलो वरफाना लक जिक्र, वरफाना लक जिक्र। सुभान अल्लाह, सही, माशाअल्लाह, वाह सही, वाह वाह सही, तमाम बेहतरीन। जी जफर भाई। साईं मां त सम्झो अखियूं बंद करे माशाअल्लाह मदीने पाक और मके पाक पहुची दी। माशाअल्लाह साईं तव्हांजो आवाज़ बेहतरीन। सही, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। वधीक साईं दोस्तनि जा कमेंट्स पे कमेंट, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिल्कुल साईं, माशाअल्लाह तमाम बेहतरीन है। जेके दोस्त कमेंट्स करन पिया उन्हनि जूं महिरबानियूं। जेके जेके भी दोस्त आहिनि, अगरि कमेंट्स को रहिजी बि पियो हुजे, स्क्रीन ते शो न थियो हुजे, पोइ बि माज़रत सां। ऐं सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे, सभिनी खे जुमा मुबारक हुजे। ऐं इंशाल्लाह हर जुमा ते अवेस भाई असां सां गॾु हूंदा। अवेस भाई खे असां कलाक खनि तकलीफ़ ॾींदासीं। ऐं जेको आहे न 11 बजे जो टाइम रखियल आहे, इंशाल्लाह तव्हांखे ख़ूबसूरत नात हमद ॿुधण में ईंदा। सो अॼु कुझु टेक्निकल जो मसइलो थी वियो, कीअं आवाज़ लहरा अचनि था कॾहिं आवाज़ लहरा उॾ सुख थी आहे, सो माज़रत सां। सो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी प्रोग्राम खे सुठे तरीक़े सां हलाईंदासीं। सुठे तरीक़े सां नेट जो इशू वग़ैरह ख़तमु थी वेंदो, इहो नेट जो इशू मिड़ी हलंदो रहंदो आहे। हाणे असांजे प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। इंशाल्लाह वरी असां मिलंदासीं। त अवेस भाई आख़िर में तव्हां छा चवणु चाहींदा, को मैसेज? जी बिल्कुलु, तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी जंहिं ॾिठो। ऐं उहो वरी माज़रत चाहींदो, नेटवर्क जी वजह सां काफ़ी डिस्टर्बेशन थी प्रोग्राम में। अल्लाह पाक सभिनी खे सलामत रखे, अल्लाह पाक ख़ुशि रखे। ऐं बसि ॿिन्हिनि नौजवान जे लाइ, ज़फ़र भुट्टो ऐं तारक बोज़दा जे लाइ तव्हां ख़सूसी दुआ कजो ऐं उन्हनि खे सपोर्ट बि कजो। माशाल्लाह इन सलाम सिंध जे प्लेटफॉर्म ते वॾो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि पूरी इंटरनेशनल लेवल ते। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे त अहिड़ा सिंधी नौजवान ॿाहिरि अची करे हिते प्लेटफॉर्म ते कमु कंदा आहिनि। अल्लाह पाक सां दुआ आहे त अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबी नसीब फरमाए। ऐं अल्लाह पाक तव्हांजे ख़ानदान खे ख़ुशि ऐं आबाद ऐं सदाईं ईअं मुस्कुराईंदा रहो। आमीन साईं, आमीन। वॾी महिरबानी। ऐं काफ़ी दोस्त चवनि था कॉल मी या तव्हांजो कॉन्टेक्ट डिटेल्स वठणु चाहिनि था, अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त मां पेज उन्हनि खे शो कयां। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। त दोस्त जेके बि कमेंट कॉल मी ऐं हे चवनि था पिया त अॼु असांजो प्रोग्राम नात थियो, असांजो दोस्त प्यारो नातवान अवेस ताहिरी असां सां गॾु हुया। त हे हुननि जो ऑफिशियल पेज आहे, हिते साईं जन जूं कॉन्टेक्ट डिटेल्स वग़ैरह हर शइ आहे। तव्हां अवेस भाउ सां पाण राब्तो करे था सघो। जे काफ़ी दोस्त नात वग़ैरह जो प्रोग्राम महफ़िल वग़ैरह ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि, त साईं तव्हां अवेस भाउ सां हिन पेज जे थ्रू राब्तो करे था सघो। त बसि साईं हाणे आख़िर में असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। 20 तारीख़ बाद तव्हां आख़िर में छा चवंदो? बिल्कुलु, वॾी महिरबानी दोस्तनि जी। ऐं प्रोग्राम जो टाइम पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे। ऐं इंशाल्लाह वरी मिलंदासीं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर सभिनी दोस्तनि खे अॼु जुमे जो भलारो ॾींहुं जुमा मुबारक हुजे। ऐं इंशाल्लाह वरी नेक्स्ट जुमा इंशाल्लाह गॾु हूंदासीं।